बेरहम बेरहम आसमानों, बेरहम 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 आसमानों। हितलाल जे लोभ में, हितलाल जे लोभ में थी मासूमियत निशानो। बेरहम 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 आसमानों, बेरहम 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 आसमानों। बेरहम 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 आसमानों, बेरहम 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 आसमानों। बेरहम अयाज का खुशखबरी आंदी थी न सरकार, सरदार शहबाज खान जो लाश ना मिलियो। मरे हाथ उन जो लाश हथ अचे हा न, सरदार शहबाज खान ऐं हुन जी धीउ मुआई न आहिनि। अंधा माण्हू मोकिलिया ही गाढ़े बोड़ जा तुबची। सरकार हमारा हाथ कंधार हुआ पर धूड़ पई थन बूथ में, कारो थन मुंह। सरदार शहबाज खान ऐं हुन जी धीउ ख़बर नाहे त किथे घुमनि। दुआ घुर मियां त उन्हनि खे ख़बर न पए त हुननि ते हमलो असां ई करायो। सरदार शहबाज खान अगर बची वियो हूंदो न त पक सां कंहिं अस्पताल में हूंदो। असांजे हमरान पक ॾिनी आहे त हुनखे गोली लॻी आहे। अयाज़त तरह जूं सभु अस्पतालूं ॻोल्ह। सरदार शहबाज खान खे जीअण जो को बि हक़ नाहे। जेकॾहिं हू बची वियो त सम्झ असीं न बचंदासीं। सरकार, मां अस्पताल ॾांहुं शूटरनि खे मोकिलियां थो। जेकॾहिं सरदार मिली वियो त सुबुह जो सिज कॾहिं बि कोन ॾिसंदो। अयाज़ अयाज़ मां हवाल ॿुधणु नथो चाहियां। मां सरदार शहबाज खान जो मुअल मुंहुं ॾिसणु चाहियां थो। सरकार, तव्हां फिक्र न करियो। रत जी रांदि शुरू कई आहे। उन जो इख्तिताम सरदार शहबाज खान जे मौत ते थींदो। थियण बि ईअं घुर्जे। हाणे तूं वञ पंहिंजो कमु कर। इंशाअल्लाह सुबुह ताईं तव्हांखे सरदार शहबाज खान जो कंध कपियल लाश मिलंदो। वो ईअं कर जवान जा पुट। अदा, तोखे उदास ॾिसी मुंहिंजो अधु या ॻरी पवंदो आहे। सोचां पियो त सॼी ज़िंदगी गुज़री वई पर सुर न खुटा। रोज़ इन ई आस ते सुम्हंदो आहियां त सुभाणे को सिज ख़ुशियूं खणी ईंदो पर उमेद जा ॾीआ वक़्त सां विसाम था वञनि। अदा,
अलाह मां उमेद लाहिण कुफर आहे। हिक न हिक ॾींहुं सुखनि जो सिज उभरंदो, वरी भरंदो वाह, वरी वसंदा मींहं। दुखनि जा ॾींहं रही रहंदा केतिरो। मुर्शिद लतीफ़ घोट जे शेर खे ग़लति न पढ़ो, न त क़ौम जी मयारी थी पवंदी। चओ त विछोड़ जा ॾींहं रही रहंदा केतिरा। मूं विछोड़ो बि ॾिठो आहे ऐं गुरबत बि ॾिठी आहे। विछोड़े खां वधीक गुरबत जा ॾींहं ॾिठा आहिनि अदा। ख़ैर तूं ॿुधाए, अॼु भला तुंहिंजो छो मुंहुं लथो पियो आहे? दिलि त चवे थी त सरदार साहब खे न्याणी जे मुतलिक़ ॿुधाए छॾियां। वरी सोचां थो त जंहिं तोखे जवानी में क़बूल न कयो, सो वरी तुंहिंजी औलाद खे कीअं क़बूल कंदो? अदा मां बि छा कयां, तोखे मायूस नथी ॾिसी सघां। हिन कारी दाग खे लिकाइण जे लाइ केतिरा त असां ॻोठा मटाया आहिनि, केॾो दर बदर थिया आहियूं, मिट माइट छॾे ॾिना आहिनि असां। कॾहिं कॾहिं त दिलि चवंदी आहे त ॻिचीअ खां झलियांसि ऐं वञी चवांसि त वट पइजंदी आहियूं, वट पइजंदी आहियूं। बोला दादा, मुझे गार्डन जो छा थियो ऐं ड्राइवर जी तबियत कीअं आहे? सरकार वो 3 फौत थी विया आहिनि, जेका रब जी रज़ा। अफ़सोस। नामालूम माण्हुनि ते केस बि दाख़िल थी वियो आहे। कफ़न दफ़न ऐं कांदुपे जो ख़र्च मरहूमनि जे वारसनि खे अव्हां जे तरफ़ां ॾेई छॾियो आहे। बोला दादा, मरहूमनि जे वारसनि खे इहा दिलजारी जेसीं ताईं मां जीरो आहियां, हुनखे राशन पाणी बंदि न थींदो। ईअं ई थींदो सरकार, अव्हां फ़िक्र न करियो। तव्हांजो हुकुम मां मुंशी खे ॿुधाए छॾींदुसि। पर सरकार, मां हिकिड़ो अर्ज़ु कयां? हा, चओ बोला दादा। सरकार, मां तव्हांखे चवंदो आहियां त बॉडीगार्ड वधीक खणंदा कयो, पर तव्हां आहियो पंहिंजे ख़्याल जा माण्हू, हिकु ॿिनि माण्हुनि सां निकिरी था पओ। सरकार, तव्हां सम्झो था त सभई माण्हू तव्हां वांगुरु रहमदिल ऐं इंसानियत जो क़दुरु कंदड़ आहिनि। सरकार, हिते त माण्हू पंहिंजे नंढड़े मफ़ाद ख़ातिर माण्हू खे मारण में देरि न आहिनि कंदा। बोला दादा, उहे माण्हू कॾहिं बि ख़ुदा जे घर खां न बची सघंदा। त पोइ मूंखे इजाज़त। तव्हांजी वसी दिली जे करे इन ॻाल्हि जो अहसासु थियो आहे त तव्हां केतिरा सुठा आहियो। छो? अवां हिन मुश्किल घड़ीअ में असांजी मदद कई आहे। मां अव्हांजो नंबर बाबा खे ॾींदसि त जीअं हू अव्हां खे महिरबानी चयो। मूंखे वञणु घुरिजे।
मेहरबान। ओ हिते रखीस हाणे ईंदो मसो। ये पिस्टल मां तोखे इन करे न आहे ॾिनो त तूं इन सां शहबाज खान खे मार। बाक़ी बाबा ये पिस्टल छो ॾिनो अथई मूंखे? शहबाज खान गोलियुनि जे मींहं मां बची वियो तो उनखे इहो पिस्टल छा मारी? त पोइ बाबा सही न आहे, पिस्टल ॾियण जो फ़ाइदो ई कहिड़ो? ये पिस्टल मां तोखे इन करे ॾिनो आहे त मूंखे मारे पोइ शहबाज खान खे वञी मार। छो जो मूंखे ख़बर आहे त शहबाज खान तोखां कोन मरंदो। अड़े जेको तुंहिंजे पीउ खां कोन मो उनखे तूं कीअं मारी थी? पर बाबा साईं मां शहबाज खान खे हिन पिस्टल सां तोखे मारे ॾेखारींदुसि। तूं पाण मरी वेंदे ऐं तूं मुंहिंजो अकेलो पुटु आहे। जेकर शहबाज खान खे मारणो अथई न त उन सां का चाल चलणी पवंदी, हिरफत हलणी पवंदी ऐं सिटे को अहिड़ी रांदि खेॾणी पवंदी जंहिंसां शहबाज खान मरी वञे। छो जो इहो माण्हू हथियारनि सां न आहे मरणो। ठीकु आहे बाबा। जल्दी कयो मैडम, हाँ उसम बीठो आहियां। हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी क़िस्मत आहे। जेकॾहिं तुंहिंजी क़िस्मत तोखे उस में बिहारियो आहे त हिन में मुंहिंजो कहिड़ो क़सूर? बाबा जो हुकुम न हुजे हा न त तोखे पिक ई ड्रॉप कोन कयां। ऐं ये लेक्चर पंहिंजे शागिर्दनि खे ॾींदी कर, मूंखे ज़हर लॻंदा आहिनि। हाणे हल। थोरो पोइ हिते थी वे। छो? जेकॾहिं मुंहिंजी जाइ ते अॼु सनम हुजे हा त पोइ? सनम जी ॻाल्हि ॿी आहे, उहा मुंहिंजी मंग आहे, उन सां मूंखे ज़िंदगी गुज़ारणी आहे। इहा भुल अथई, ज़िंदगी त तुंहिंजी मूं सां ई गुज़रंदी, इहा त मूंखे बि पक आहे। खुफ़ीअ जे करे तो बर्दाश्त कई, न त कसम सां घर मां कढी छॾींदा। तूं बि मास्तर, मां बि मास्तरियाणी, जोड़ त असां ॿिन्हिनि जो ठहे थो। बाक़ी सनम त हेल्थ वर्कर आहे, हुन सां तुंहिंजो कहिड़ो जोड़? बेली मथो न खा, अॻु में ई शागिर्दनि मथो कचो करे छॾियो। त पोइ हल न, बीठो छो आहीं? हलां थो। छोकरी जी केर आहीं तूं? मां लेडी हेल्थ वर्कर आहियां। तूं हिन ॻोठ जी त नाहीं? न, मां हुते उहो रोड वारे पासे ते असांजा घर आहिनि। केॾां थी वञी? दाई जमीला जे घर। हुते हेल्थ अवेयरनेस जो सेशन आहे, सर्वाइकल कैंसर जी आगाही ॾियणी आहे। हिकिड़ो सेशन मूंखे बि कराइणो आहे पंहिंजे ॻोठ में। ॿुधो आहे त सर्वाइकल कैंसर ॾाढी ख़तरनाक बीमारी आहे। इहा त सुठी ॻाल्हि आहे। बराबरि, असांजे ॻोठ जूं मायूं घटि पढ़ियल आहिनि, हुननि खे सिहत जी तालीम जी वधीक ज़रूरत आहे। मां सर अब्बास खे बि वठी ईंदसि, हू कैंसर जो माहिर डॉक्टर आहे। डॉक्टर अब्बास? छा नालो आहे तुंहिंजो? मुंहिंजो नालो सनम आहे। ठीकु आहे, तूं भले वञ, तोखे देरि पई थिए। सनम, वाह, जहिड़ो नालो अथसि तहिड़ी शइ आहे। हाणे त मज़ो। वालेकुम अस्सलाम। शायद एॾा मुंहिंजे बेदो महिरबानी अदा। ॿियो हाल अहवाल? हाणे तव्हांजी तबियत कीअं आहे? बची वियो आहियां, बाक़ी त मारण वारा त मूंखे मारे चुका हुया। अदा हू चवंदा न आहिनि त जंहिंखे रब रखे उनखे केरु चखे।
भला ख़बर पई त हमले करण वारा केरु आहे? ख़बर पइजी वेंदी। खून ऐं कस्तूरी लिकंदा न आहिनि। बाक़ी जॾहिं ख़बर पई त उन्हनि सां हिसाब किताब ज़रूरु थिए। मुंहिंजा 3 माण्हू क़तलु थिया आहिनि। कातिल केरु बि हुजे, पर मुंहिंजे कहर खां बची नथा सघनि। भला कंहिं ते को शक? शाहनवाज़, तूं शक जी ॻाल्हि थो करे। मूंखे पक आहे त मुंहिंजा कातिल केरु आहे। अच्छा, त पोइ अञा छॾियो वेठा आहियो? जेकॾहिं तव्हां में जहिड़ो करणु न आहे था त मूंखे न लाॾियो। मां थो विझान मथे में धूड़ कयां थो दज़। मथे में धूड़ न, उन्हनि जा सर कलम थींदा। मूंखे ख़बर आहे त मूं ते हमले करण वारा केरु आहिनि। बसि सिर्फ़ मूं वटि सबूत न आहे। जंहिं ॾींहुं मूंखे सबूत मिलियो न शाहनवाज़, त मां उन्हनि जो बुण बुनियाद क़तलु करे छॾींदुसि। हा, ईअं ई थींदो। कातिल खे अदा कॾहिं बि माफ़ न कबो। चङो, मां हलो ना कर, पाणी पी खाऊं था। बसि ॿिया कम को आहे, उहे बि प्लान आहिनि। मानी पे कर बसि रुगो इहा आईना जे मथे ते हथ रखां। जॾहिं ॼाई बि न त कुले तां असुर लहंदी कोन्हे। ठीकु आहे न? अव्हांखे ख़बर आहे सरदार शहबाज खान ते हमले करण वारो को आम माण्हू कोन हूंदो। मुला दादा, सिंधीअ में बि हिकिड़ो पहाको आहे त मीरनि खे बि घरां लॻी हुई। सचो आई सिकंदर, शक त असांखे बि आहे त इहो कमु सरवाण जो आहे, पर असांखे साबिती घुर्जे। मोला दादा, पुलिस जांच जो करे रही आहे ऐं कुझु हुननि माण्हू बि ॿधा आहिनि। अदा कुर्बान, पुलिस त पई रोज़ी करे। ईअं सरदार साईं शक जे बुनियाद ते कंहिं ते बि एक्शन कोन खणंदो। हमले करण वारा किराए जा कातिल आहिनि, इहा मूंखे पक आहे। इन्हनि खे असां ॻोल्हे वठंदासीं। कुझु अहिड़ा माण्हू मुंहिंजे नज़र में आहिनि जेके अॻुवा पर भुंग बि हासिल कंदा आहिनि ऐं धाड़ा ऐं फुरू बि कनि था। उन्हनि मां ख़बर पइजी वेंदी। हा, मां बि इन्हनि माण्हुनि खे सुञाणा थो, पर उहे ॾूंगर खां ॾाढा ऐं पत्थर खां बि पका आहिनि। मार मोचड़े सां कॾहिं बि सची न कंदा। त पोइ कीअं ख़बर पवंदी त सरदार साईं ते हमलो कंहिं कयो ऐं कंहिं करायो? ख़बर पइजी वेंदी सिकंदर। अहिड़नि माण्हुनि खे ॾाढ में न सही, पर कुर्ब में पको कबो। जेके मार मोचड़े में न मञीनि न, उहे यारी बाशी में सिर बि कुर्बान करे छॾींदा आहिनि। हा मौला दादा, मां मुराद खान खां हाल अहवाल वठंदुसि। मूं बि हुन जा खोड़ कम कया आहिनि। मूंखे बि हुन में हज़ार उमेदूं आहिनि। बहादुर, देर न कर। मुराद खान जी हिकिड़ी VIP दावत कर कुकुड़ कुई हुननि जी ख़िदमत चाकरी कर। पोइ उन्हनि खां पुछ, जेकॾहिं उन्हनि सिधो सो कमु कयो त रस्तो ज़रूरु ॾींदो। ठीकु आहे मौला दादा, मां राति ई मुराद खान ॾे हलियो वेंदुसि। पक्की जांच करे अची हवाल ॾियो।